हिकिड़ो नौजवान क्लास में वेठो हुजे त हुनखे क्लास में निंड वठी अचे। आम तौर ते क्लास में पढ़ण जे दौरान निंड वठी वेंदी आहे। मैथ जो पीरियड हली रहियो हुयो ऐं हुनखे ख़बर ई कान पई त छा थी रहियो आहे क्लास में। जॾहिं क्लास जो ख़तमु थी त हिन जी अखियूं जो खुलियूं त हिन ॾिठो त बोर्ड ते 2 सुवाल लिखिया पिया हुया त हिन उहे कापीअ ते उतारे छॾिया। हिन सम्झो शायदि इहो होमवर्क आहे तंहिंजे करे मूंखे हिन खे सॉल्व करिणो आहे घर ॾे। हू लाइब्रेरी में वियो ऐं केतिरा ई किताब गॾु करे ऐं हिन उहो सुवालु हल करण जी कोशिशि कई। ॿिए ॾींहं ते आयो त हे ॾिसे त को बि होमवर्क जी ॻाल्हि ई नथो करे पियो। मजबूर थी उथी बीठो ऐं टीचर खे चयईं त सर तव्हां जेको होमवर्क ॾिनो हुयो उहो उनजे लाइ छा थियो? त हुन चयो त इहे त 2 मुश्किल सुवाल हुया जेके अॼु ताईं को बि हल न करे सघियो आहे, उहे मां बोर्ड ते लिखिया। त नौजवान चयो त मां सर हिकिड़ो सुवाल हल करे वियो आहियां प्रॉब्लम। त उन यूनिवर्सिटीअ जो उस्तादु वाइड़ो थी वियो ऐं हुन खां पोइ उन जो नालो हमेशह लाइ कोलंबिया यूनिवर्सिटीअ में रखियो वियो ऐं अॼु ताईं हुनजो ज़िक्र थींदो आहे। तंहिंजे करे तव्हां कंहिं बि ॿार खे इहो न चओ त हीअ शइ तोखां नथी थी सघे। जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे चवंदा आहियो त हीअ शइ तोखां नथी थी सघे त पोइ हू हुन ते महिनत करणु छॾे ॾींदो आहे। तव्हां हुनखे आज़ादु छॾे ॾियो त हू पंहिंजे तरीक़े सां महिनत कंदा रहनि। जॾहिं ॿार आज़ादु हूंदा त उहो नए तरीक़े सां सोचींदा आहिनि, हुन में क्रिएटिविटी पैदा थींदी आहे। ऐं दुनिया में हिकिड़ी बहितरीनु शइ इहा हूंदी आहे, जीअं तव्हांजो दिमाग़ पुरसुकून हूंदो आहे त तव्हां का नई शइ तख़लीक़ करे सघंदा आहियो। कंहिं बि ग़म परेशानी या फ़िक्र खां जॾहिं आज़ादु दिमाग़ हूंदो आहे त उन में सोच बि वधीक मज़बूत हूंदी आहे ऐं हू नए तरीक़े सां नए कम में जुटी वेंदो आहे ऐं उन खे उन अंदाज़ सां ई पेश कंदो आहे। तव्हां कॾहिं बि कंहिं माण्हूअ खे ईअं न मुंडियो, हुनखे ईअं ख़तमु न करे छॾियो त हू जेको आहे इहो सोचणु लॻे त शायदि हीउ कंहिंखां बि न थियो आहे ऐं मूंखां बि नथो हल थी सघे। जेकॾहिं उहो नौजवान जाॻंदड़ हुजे या जीअं ॿिया क्लास में वेठा हुजनि हा त हू बि हुन ते गौर न करे हा, महिनत न करे हा। पर हुन ॾिठो त हिन इहो आसानी सां हल थी सघे थो त हू जेको आहे हलियो वियो ऐं हुनखे हल करे आयो। ज़िंदगीअ में को बि अहिड़ो माण्हू मिले जेको तव्हां वटि ख़्वाबु खणी थो अचे त उनजे ख़्वाबनि खे तव्हां मुंडियो न, उनखे ख़तमु न कयो, उन्हनि खे ईअं टोकियो न त तूं जेको आहे सो नथो करे सघे। तव्हां हुनखे आज़ादु छॾे ॾियो, ॾिसो त हू कहिड़े नमूने सां कमु करे रहियो आहे ऐं तव्हांखे अहिड़ा बहितरीनु रिज़ल्ट मिलंदा जेके तव्हां तसवुरु नथा करे सघो।